अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाकड़ा टीवी खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु हिते मौजूदु आहियां हिते गुजे जे पासे में सैयद अमीर अली शाह जिलानी जो मेलो आहे। अॼु तव्हांखे हिते मेलो ॾेखारींदुसि। मेले जी मलाकड़ी जी तयारी थी रही आहे। पुठियां दरगाह बि नज़र अची रही आहे ऐं जीअं पहिरियों मलाकड़ो आहे हिते, पर तव्हांखे हिकिड़ो ई मलाकड़ो ॾेखारींदुसि, ॿियो मलाकड़ो न तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं मलाकड़ी जी तयारी थी रही आहे। पहलवान बि आहिस्ते आहिस्ते अचनि पिया ऐं नंढी वीडियो थी त तव्हांखे हिकु ई पार्ट में ॾेखारींदुसि। अगरि वॾी वीडियो थी त तव्हांखे ॿिनि पार्टनि में ॾेखारींदुसि। ऐं वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अहिड़ा ॿिया बि काफ़ी सारा वीडियो ॾिसण लाइ मथे तव्हांखे आई जो बटन कुंड ते नज़र ईंदो, उनखे क्लिक कंदो। उन में काफ़ी सारा ॿिया बि मलाकड़ा तव्हां ॾिसी सघो था। ऐं हाणे हलूं था मलाकड़े तरफ़। मलाकड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अमीर हैदर शाह जिलानी जंहिंजो मेलो लॻी रहियो आहे। साईं अली मोहम्मद भट्टी साहब का दिल जी गहराइनि सां भली कर थो चां। हथ बजी शोरा बिरादर जेकी बि साकरे हिन दरगाह जा मतवाला मुरीद आहिनि जेके हर साल हिन मेले में ड्यूटी ॾींदा आहिनि, असां हुनखे दिल जी गहराइनि सां शोरा बिरादर सॼी खे मोस्ट वेलकम भली कर थो चऊं। हथ बजी ही बंद कराने बस। दोस्तों जेके क़ौमूं हुते पहुतियूं आहिनि, साईं गुलाम कादर दरगाह गादी नशीन जी तरफ़ां भाई भला पहलवान वाह वाह अच्छे गनी समूह बोस की अच्छे बोस की मेंगल हाणे पोता असांजो अब्दुरहमान रावशियो नुमाइंदो जोखियो पोतो मलाकड़ में ऐं दिल जी गहराइनि सां भली कर थो चऊं। हाणे पहुता अदा अयूब मल्ला मलाकड़ में पहुता अदा अयूब नुमाइंदा पहुची लगे अली मोहम्मद भट्टी साहब मूंखे 500 रुपया इनाम सां नवाज़ियो। हिकिड़ी ताड़ी लगे साईं जिन लाइ, लगे ताड़ी। तालबाने तू पुराणो पहलवान है मलकर वाह सख्त जाथो छड़ा जो क्या ना जो के मारो कोई बच्ची हो तालबान जो क्यों पहलवान मल्ला कारीगर हाथी एड़िया जोर जोखे में पाए बस बुराई बस क्योंकि सभी दोस्त नाम ॾींदा इहो न कर। हिन मेले में जेब कयो वञे तो लोड़ींदो वञ मारे भी देस वाह लगे ताड़ी बुराई जी वाह बुराई वाह इनाम दे तालबान बुराई के इनाम दे तालबान बुराई के सभी दोस्त कदर के तालबान है। मलर सो पहलवान मोहम्मद भाई खोसो यारन जो यार पहलवान एडा मुख्तार अलमानी जिन बारिन मुल्कन मुकाबला कई मलर सो पहलवान वाह वाह भाई भला पहलवान अच्छे अलीम खान पठान गुलाम भी शीदी वाह वाह सख्त जातो छड़ा अगते टिंगा वाह कोसे लगे ताड़ी वाह वाह मुख्तार अलमानी सब बड़े वाह बस लगे ताड़ी खोसो बाखलाक पहलवान थी मलर सो पहलवान मलर सो क्यों पते पहलवान गुलाम भी शीदी पहलवान हलीम खान पठान कोयचा सिंध जो मुकाबलो भाई बेहतरीन पहलवान भाई कंहिं तरफ़ जा मोहताज आहिनि। हिन जोड़ी ते जेको इनाम थींदो घटि बाक़ाइदे बेहतरीन पहलवान भाई
ताज़ो गुजे में मेलो थियो उन जो ये मलर सो भाई बेहतरीन पहलवान भाई नौजवान शीदी ऐं पठान हेड़ा शीदी हेड़ा पठान वाह महबूब शोरे मूंखे 100 रुपया इनाम सां नवाज़ियो ऐं तमामु थोरा हिते वाह महबूब शोरे जो हथ भॼिया पठान ऐं पहलवान गुलाम नबी शीदी मलर सो इनाम ॾे मोहम्मद भाई खोसे हलीम खान पठान कोइटिया वाह वाह सख्त जाठो वाह लगे ताड़ी पठान ऐं शीदी ताड़ी लगे हलो हलो कोरी तेरा मूंखे ज़रूर ज़रूर तेरो भाजा जेको पाण ॾिसे त वाके को सुमार बुकेरे जे जेको मेलो हथ में हो उनजे अमीरनि मुंहिंजी इज़त कई अलाह तव्हांखे आबाद कंदो इंशाअल्लाह ताला अमीर शाह जेलानी कंदो तव्हां जा ॿेड़ा ग़रीब की उमेदूं खणी पंहिंजो हिन दरगाह ते आया आहियो उहे हड़नि जूं पूरियूं थींदियूं होशियार थी सीधी नहीं छोड़ना पठान वाह वाह पठान वाह वाह सीधी वाह थोड़ो दम धर थतो थी वे थोड़ो वे क्या ने तो हाजिर मल करण या छॾ असांखे हाजिर बाबा होशियार थी सीधी मतलब विसरी वही न जा होशियार वाह वाह ताड़ी हो जाए ताड़ी वे ने के पास संतरो ठाए पुटचो वाह गुलाम नबी शीदी ऐं पहलवान हलीम खान पठान बिल्ला हाजी मीर हसन जोखे साहब जो 500 रुपया वाह ताड़ी लगे ना पहलवान ला वाह वाह एक तो बात बिल रखो ये बिल जड़ी जोड़िया पहलवान गनी समूह आई पहलवान बोस की मंगल आ बोस की आ समा भली जोड़िया कब छदा आ मंगल है वाह बस वाह बोस की मंगल ऊपर कर समा भाई बेहतरीन पहलवान ये मल्ला क्यों पटेल सो अदायु मला मलाखड़े में मौजूदा एफएम 90 जो नुमाइंदो अदायु मला मीर हसन सोलंकी जे हिन मल रांदि खे अलाए केतिरनि मुल्कनि में मशहूर करे छॾियो बुरोई मां समय में जेको चढ़ियो विढ़ंदो जोखियो मलक असांजो मोहम्मद नायो पोतो हुनखे दिलि जी गहराइनि सां भली कार थो चा वॾेरो मोहम्मद नायो मलाखिर में मौजूद है सख्त मुकाबला शमशाद मेहमान जो इन जोड़ी ते इनाम 500 रुपया 100 रुपया मोतियाणी मेहमान सख्त मुकाबला 100 रुपया 600 बिल थियो 100 रुपया बिल इससे 100 रेट वाह वाह हलीम खान 95 वाह 95 लगे ताली हलीम खान जी कि गुलाम नबी खबर मलर सो यानी ना अदा एले भी रही तालिबान
इनाम ने हलीम खान पठान के सख्त मुकाबला जानो के तरफ से मथाना है जान मोहम्मद लुंड फकीर सिंध लतीफ सरकार में नगे लकम मिलला वाह वाह इनाम ने बस धक्का दे बस ओए ब्रोई ने बस वाह नाको शेरू जत कादर ने आरो जेको नवाज अली शाह मेले ते बाकायदे वरा इनाम रखंदा न 500 मुते बिल रखियो हाणे मुते बिल थियो 1000 बिल मल जी इज्जत होशियार शेर सिंध शेर पंजाब शेर सिंध जो मुकाबलो वाह पंजाबी वाह 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 लुंडा वाह रसवा वाह पंजाबी वाह 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 दखन वाह 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 पंजाबी वाह वाह ओ बस बस अरे मुर्समारी ले जा बस जी बशीर चाचड़ा जी पंजाब के जी पांजी टूटी गाड़ी आस उन में ईंदो आहे घुमण फिरण मला करे इनाम ॾियो पंजाबी खे ऐं पहलवान मुख्तार आलमानी ॿिया वहीरो मुख्तार आलमानी ऐं पहलवान मोहम्मद भाई खोसो ज़िलो नौशहरा ज़िलो ठट्टो पहलवान जे रूस जापान बारी मुल्कन मुकाबला कई वाह वाह एले शान थींदी आहे तौर हाँ खोसो वाह दे वाहिद मला जेड़े पहलवान के बिना वटे जा ठाणी दसी वंदो वाह वाह मोहम्मद भाई खोसो लगे तारी खोसेला कसमा खुदायो वो अच तू ही शकीन जो तरह हिता सकेर खाली कोन ईंदो साईं मिठो गुलाम कादिर सभिनि खे 150 आख़िरी ॾींहुं मोकिलाणियूं हाजी मीर हसन चौके साहब मलाखड़े में मौजूद है जो जोड़ी जोड़ी ते बिल्ला किरिल पहलवान वाह शेर पंजाब फकीर सिंध पहलवान जान मोहम्मद लुंड वाह बस 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 भाई निड़िए ते छालो धकनो ये मारे विदेश कसम खुदायो जगो धकन ने यार कुले यार मुंड छोड़े ते पूरो नल घोटे थे लगे तारी पंजाबी वाला बेहतरीन जो इनाम लो चाचा के ए पहलवान ने सख्त मुकाबलो गुलदस्तो खास करी वाह मुर्शिद चिराग तुझो मेलो अमीर शाह खोट तुझो मेलो 12 उर्स मुबारक सभिनी अकीद मन मुरीदन के मुझो सलाम इनाम ने से जोखे धक लगी हुआ सभी दोस्तों ने कदर पिया कन हथ मजिया कराची जो गुलदस्तो ही केम तार से मोतान है ही दिसर में नंढलो धमाको वडो थींदो इंशाल्लाह इनाम ने बशीर पड़े ऐं कसम खुदायो इन के वडियूं नमाज जी नेमतूं इन वालिद साहब बई नमाजी इनाम ने बशीर चाचड़ के गलत वाह वाह सख्त मुकाबला 50-100 जी केस का औकात कोने नाम जो पहलवान के वाह 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 कराची गुलदस्ता लगे तारी खास के लिए और सबन कौमन के अपील मुझी कसम आवागे इन्हें खास के लिए सब दिल खोले नाम दो इनायत खाल कराची गुल पठान चढ़ियो तो मुकाबलो कोनो शेर पंजाब बशीर चाचड़ वाजो बड़े मुकाबलो थी दो अरे दुआ कर आवी नहीं हथ मजिया पहलवान हलीम खान पठान ऐं पहलवान गुलाम नबी शीदी बई गेम ताफ़ मोहताज नान ये भली जोड़ी है मलाखड़े में मौजूद नुमाइंदा मोहम्मद अयूब मल्ला
ऐं पहलवान पठाण ऐं गुलाम नबी शीदी ऐं यूट्यूब जो नुमाइंदो मीर हसन सोलंकी। वाह लगे ताड़ी गुलाम नबी शीदी बलोचिस्तान ऐं सिंध भाई बेहतरीन पहलवान है ये मल्ल क्यों पता है इनाम जो कराची गुलदस्ते के जिन दोस्तन मुझे इनाम नो और सब जो थोड़ा तो है हाँ शेर मोहम्मद नाखो मलाखड़े मौजूदा एक बार नवाज अली शाह जो मेलो कराइंदा जिनमें नाका 1000 रुपया इनाम मिलणगे। काबुआ गुलाम शीदी अंदर उठरानी कोशिश पठान काबुआ शीदी का कारगिरी मल्ल ॾिसो क्यों पटे ता छा था थी इनाम जो कराची गुलदस्ते के वाह छदाया अॻिते हलीम खान पठान कोइचा ऐं पहलवान गुलाम नबी शीदी सिंध। वाह 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 लगे ताड़ी शीदी लगे ताड़ी बचियो शीदी बचियो मतलब कयो खुदा हर पहलवान के दुख में कम ईंदो आहे जंहिंमहिल पहलवान हूअं सदाईंदो विढ़ंदो पर दुख थींदो पहलवान खे तकलीफ़ में को महिल हूंदो आहे त हुनजो हमदर्द थी बीहंदो। वाह सुठो मुक़ाबिलो आशीदी आलिम खान पठान गलत है वॾो झेड़ो मिलनि जो ॾिसूं केरु थो खटे शीदी लगे ताड़ी वाह वाह थी जिन दोस्तों ने नाम मोकिलियो तो थोड़ा ही तो है उन्हनि जो अञा जिन दोस्त रही हलनि उहो मोकिले ॾिन। वाह वाह पठाना कोइचा जो ऐं पहलवान गुलाम नबी सिंध जो मलरसो वाह चले लगे ताड़ी छॾियो ही मेलनि में शौक़ सां ईंदो टूटी खणी हिते मल्ल जो इनाम हिकिड़ो एज़ाज़ हूंदो आहे दावत हूंदो आहे ही जान साबरे दोस्त बशी चाचर वाह वाह सख्त मुकाबला वाह 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 हलीम खान पठान दोस्तों हलीम खान पठान के दिल खोले बशीर ना सदा ना चवणा त मलाखलो सुभाणे शाम जो थींदो लगे ताड़ी सुभाणे महिमान ईंदा जेके पहलवान सभिनि खे दावत आहे सुभाणे इनाम हूंदा बिल हिकिड़ो गुलदस्ते ख़ासि खेलंदे गुलशन जोखे जो 200 रुपया इनाम बिल्ला 1900 असां होॾा परियां हुन पासे वाह वाह ये मतलब गड्ढा उस्ताद गड्ढा लगे ओ हुब्बे वने इसो बार बिठो मलाखलो फ्री उठो इते पहलवान की खिदमत बस जो क्या बस लगे ताड़ी काशिफ जो खेला लगे ताड़ी जबार खास केली आए पहलवान तालिबान बिरोई मतलब पहिरीं मतलब पोइ मुक़ाबिलो सख्त ही जेके मतलब जेको दसींदो इनाम खणंदो इनाम जो हलीम खान पठान क़दर कयो। वाह वाह सख्त मुक़ाबिलो असां नुमाइंदनि जा तमामु थोराईंदा आहियूं जेको असांजी मल्ल रांदि खे कष्ट करे मथे मोकिलींदा आहिनि सिंधी सखावत इनके वधाईंदा इन ते फर्ज़ हलीम खान
पहलवान मलर से ये मलर थी झटके में भाई कारीगर पहलवान वाह बदन मारने पहलवान ताल बांध तरोई वाह गुलदस्ता वाह कराची गुलदस्ता लगे तारी गुलदस्ता भाई मलू भनी शरी वाह कराची गुलदस्ता वाह 200 रुपया इलियास जा दोस्तों ये मलत है हेडा मलाक के यूट्यूब के नुमाइंदो मां मीर हसन सोलंकी गाइड कर रहे हो मलरसो आकाशिफ सख्त मुकाबला आकाशिफ जो क्या छठा आज जो क्या बस 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 जो क्या बस बस वाह धकना दे धक वाह वाह जो क्या वाह इनाम ने काशिफ जो के इनाम खणी 200 रुपया चाचर ऐं पहलवान हलीम खान पठान पंहिंजे उस्ताद जे पलाव में हेॾा ये अगवान नते यार यार भाड़े ने उस्ताद शागिर्द बुढ़ो पियो दासी पंहिंजे में वेठा आहियूं इन्हें के साथ शागिर्दी कोन कयो मलरसो उस्ताद पैराम दिसे उस्ताद पैराम मां कादे हलीम खान पठान पहलवान हलीम खान पठान ऐं पहलवान बशीर चाचर सकीर नाम दो कोचा पंजाब इनाम दो कराची गुलदस्ता ब्रेक गुलदस्ता इनाम दो गुलदस्ता ये मतलब लगे ताली पठान जी पठान मेहमान पंजाबी के मारे वॾो पंहिंजे पाण खे नाले वारो मल सम्झंदो आहे पर लाले अॼु हुनखे केराए वेठो अरे लाले जो क़दुरु अची हिते करियो ऐं लालो हिते बिहारे लाले खे इनाम ॾींदासीं लालो पंहिंजो महिमान पहलवान लाले खे हिते कुर्सी ते बीठो लाले क़दुरु करियो लालो हमारी आवाज़ लाले खे इनाम लाले जो क़दुरु करियो लाले खे हली जी इनाम ॾियो लाले खे इनाम ॾियणु इहा पंहिंजी इज़त आहे सा लाले पंजाब जो मलिक थियो आहे लालो वरी बलोचिस्तान जो लालो पंजाब जो मलिक थियो आहे सैयद अमीर शाह के भला करे तो एंड लालो काबिल तारीफ लालो तमाम बेहतरीन पहलवान